वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान में कोरोना केस हाकारी अचण जो सिलसिलो तेज़ी सां वधण लॻो आहे। गुज़िरियल 3 महीननि दौरान सॼे मुल्क में कोरोना जो हिक ई ॾींहं में सभिनी खां वधीक फौतगियूं थियनि, सभिनी खां वधीक केस बि रिपोर्ट कया पिया वञनि। पाकिस्तान में कोरोना जे अंग अखर ॿुधाईंदड़ वेबसाइट मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क में कोरोना जा 32,933 टेस्ट कया विया आहिनि, जंहिंमें 1978 माण्हुनि में कोरोना जी तस्दीक थी आहे, जॾहिं त वायरस वधीक 20 ॼणा फौत थी आहिनि। NCOC मूजिबि मुल्क में गुज़िरियल 70 ॾींहंनि खां पोइ कोरोना टेस्ट पॉज़िटिव अचण जी शरह वधी वई आहे ऐं हाणे लाॻीतो ॿिए ॾींहुं बि पॉज़िटिव केसनि जो अंग 3% खां वधीक रिपोर्ट थियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।